जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है। दोस्तों, जी कि असां तव्हांखे पिछले वीडियो जे माध्यम सां असां तव्हांखे ॿुधायोसीं कि भगवान श्री झूलेलाल साईं जी जो मंदिर, जी हाँ, तव्हांखे असां हिन वीडियो जे माध्यम सां ॾेखारूं पिया कि भगवान श्री झूलेलाल साईं जो मंदिर जो निर्माण कार्य हलियो पिए ऐं फाइनेंस जे कारण उन जो निर्माण कार्य अचानक रुकिजी वियो। ऐं जीअं हिन जो निर्माण कार्य कराई पे, जे समिति कराई पे, उन समिति जो नालो हो श्री झूलेलाल साईं सेवा समिति निवारू जयपुर। जी हाँ, उन्हनि सिंधी समाचार राजस्थान खे अपील कई कि इहा अपील रिकॉर्ड करे तव्हां जनता जे समक्ष रखो ताकि जनता इन अंदरि पंहिंजो तन मन धन सां सहयोग करे सघे ऐं इहो निर्माण कार्य पूरो थी सघे। त दोस्तों, असां तव्हांखे हाणे हिन ॿिए वीडियो जे अंदरि ॾेखारूं पिया कि हाणे इहो निर्माण कार्य प्रारंभ थी करे ऐं केतिरे हद तक संपूर्ण थी चुको आहे, तव्हां वीडियो जे माध्यम सां ॾिसी था सघो। ऐं ॿियो, जंहिं भाउरनि, जंहिं नगर सेठ, जंहिं बामाशाह असांजे सिंधी समाचार राजस्थान जो जेको वीडियो असां पब्लिश कयोसीं, इहो ॾिसी करे ऐं पंहिंजो जेको आहे तन सां मन सां धन सां इन मंदिर जी सेवा कई अथनि, उन्हनि सभिनि खे असां सिंधी समाचार राजस्थान जे पारां तहे दिल सां धन्यवाद था ॾियूं ऐं इहे ईश्वर खां प्रार्थना कंदासीं कि सदाईं अॻियां वधंदा रहो। भाउरो चवंदा आहिनि न कि चोंच भर के ले गई नदी घटे न नीर और दान करे न धन घटे, कहत कबीर कबीर, अर्थात दान करण सां कॾहिं धन कान घटिजंदो आहे। त दोस्तों, इहो त भगवान श्री झूलेलाल साईं जो मंदिर आहे। ईअं ई अगरि कंहिं मंदिर जो बि निर्माण कार्य अधूरो हुजे ऐं तव्हां माण्हुनि खे नॉलेज में अचे थी या तव्हांखे ॿुधण में अचे थो कि इहो मंदिर पैसनि जे कारण या सामान जे कारण अधूरो आहे, त पाण खे अॻियां वधी करे उन जो निर्माण कार्य कराइणो घुरिजे। श्री झूलेलाल साईं सेवा समिति निवारू जयपुर द्वारा भी सभिनि बामाशाहनि खे ऐं सभिनि नगर सेठनि खे जंहिं तन मन धन सां हिन मंदिर में पंहिंजी सेवा ॾिनी अथनि, सभिनि खे हृदय सां आभार आहे, सभिनि खे हृदय सां धन्यवाद आहे। ऐं तंहिंजे अलावा तव्हां हिन वीडियो में ॾिसंदो कि मंदिर में अञा थोरो घणो कमु बाक़ी आहे। अञा बि को अगरि बामाशाह हिन मंदिर में कुझु पंहिंजे तन जी, मन जी या धन जी सेवा ॾियणु चाहे त असांजी स्क्रीन ते हिकिड़ो नंबर हलायूं था, उन नंबर ते तव्हां संपर्क करे हिन मंदिर जी यथास्थिति खे ॾिसी था सघो ऐं जेको तव्हांजी यथाशक्ति हुजे तव्हां तव्हांजी सेवा करे था सघो। जय श्री झूलेलाल।